साथियों, भाइरो, भेनरो, जीअ सिंध, जीअ साईं GM सैयद। वोए वोए कंदी वत मतां वोए विसारियईं, रंदन मथां रत हार तपसी हो सके। सिंधवासियों, नौजवानों, हारी, पोरियत, मज़दूर, सिविल सोसाइटी सां तालुक़ रखंदड़ सरगरम सिंधियो, जीअ सिंधु देश, जीअ साईं GM सैयद। अॼु आउं तव्हां सां मुखातिब आहियां ऐं सिंध जो क़ौमी केस, सिंध जो तारीख़ी केस, सिंध जे क़ौमी तशख़ुस, क़ौमी आज़ादी, क़ौमी बका, क़ौमी तकमील नौ, सिंध जे क़ौमी वसीलनि जे तहफ़ुज़, क़ौमी ॿधी, क़ौमी जदोजहद, वतन ऐं वसीलनि जे बका सलामती तहफ़ुज़ ऐं ईंदड़ पंहिंजे पीढ़ियुनि जे लाइ हिकु आज़ाद ऐं ख़ुशहाल सिंध खे छॾणु, सिंध खे अॾणु, सिंध खे ठाहिणु। असां इन्हनि मक़सदनि जे लाइ यानी जीअ सिंध मुतहिदा महाज़ पंहिंजे ठहण जे पहिरें ॾींहं खां वठी जदोजहद करे रही आहे। असांजी जदोजहद, असांजूं कुर्बानियूं, असांजे शहीदनि जूं जेके कुर्बानियूं आहिनि, लाज़वाल कुर्बानियूं, उहे उन्हनि जो इहे जेके मूं शयूं, जेके इस्म मूं पढ़िया, जेके मूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूं, उन्हनि जे चोगिर्द जेके आहिनि से उहे फिरंदियूं रहनि थियूं ऐं अॼु ताईं अॼु बसि उन्हनि समूरनि शयुनि ते क़ाइमु आहियूं। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सिंध जे बाशऊर माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियां थो। हिकिड़ो ख़दशो जदोजहद जे तरीक़ेकार मां, जेको तारीख़ जे जेके तजुर्बे जे हवाले सां हिकिड़ो जेको ख़दशो आहे, सिंध जी मौजूदा सियासत ऐं सिंध जी मौजूदा जेका पार्टियुनि, तंज़ीमुनि, अॻुवाणनि जूं जेके जदोजहदूं आहिनि, मां थोरो पोइते थो वञा त बरे सग़ीर ते जॾहिं अंग्रेज़नि जो कब्ज़ो हुयो, बरे सग़ीर जे मथां अंग्रेज़ी साम्राज्यत जॾहिं मुसलत थियल हुई, उन वक़्तु बरे सग़ीर जे माण्हुनि, बरे सग़ीर जूं जेके बि क़ौमूं हुयूं या जेके बि बरे सग़ीर जो जेको अवाम हो, उन्हनि जी जदोजहद जो जेके मुख्य धाराऊं हुयूं से ॿिनि क़िस्मनि जूं हुयूं। हिकिड़े पासे कांग्रेस हुई, भगत सिंह हुयो ऐं खोड़ अहिड़ा देशभक्त हुआ जेके पंहिंजे मादिरे वतन जे आज़ादीअ जे लाइ अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ जदोजहद करे रहिया हुआ। ॿिए तरफ़ मुस्लिम लीग ऐं मुस्लमाननि जो जेको रवैयो हो, उहो अंग्रेज़नि ॾांहुं ख़ुशामंदी रवैयो हो, सियासी दलाली चइजे, सियासी तरह उन्हनि सां जेका हमाहंगी चइजे, ऐं अंग्रेज़नि जे जी हुज़ूरी जो जेको तरीक़ेकार हो, उहो मुस्लिम लीग जेको आहे सो अप्लाई कयो। मुस्लिम लीग जे उन रवैये जेको अंग्रेज़ ॾांहुं दलालीअ वारो चओ, ख़ुशामंदी रवैयो चओ, जी हुज़ूरीअ वारो रवैयो चओ, या उन्हनि जे ॿधे बान्हे वारो रवैयो चओ, जेको बि रवैयो चओ, उन रवैये अॻिते हली करे बरे सग़ीर खे विरहाए छॾियो।
परे सघे तक़सीम थी वञो। यानी जॾहिं तव्हां दुश्मन जी ख़ुशामद कंदो त नतीजे में तव्हांजी क़ौम, तव्हांजो वतन, तव्हांजो सभु कुझु विरहाइजी तक़सीम थी थो वञे। अॼु मां अफ़सोस सां चवां थो त सिंध जे अंदरि, सिंधी क़ौम जे अंदरि जेके बि पार्टियूं आहिनि, उन्हनि पार्टियुनि में हिकिड़ी पार्टी अहिड़ी आहे, हिकिड़ी धुर अहिड़ी आहे, या हिकिड़े हिसे जा माण्हू पार्टियूं अॻुवान अहिड़ा आहिनि जेके पंजाब जे ख़िलाफ़ पंहिंजे मादरे वतन सिंधु देश जे आज़ादीअ जे लाइ जदोजहद करे रहिया आहिनि, जेके पंहिंजे क़ौमी वसीलनि जो जे तहफ़ुज़ जे लाइ जदोजहद पिया कनि, पंहिंजे समुंड जे बचाव जे लाइ, दरिया जे बचाव जे लाइ, ॿेलनि जे बचाव जे लाइ, ज़मीनुनि जे हिफ़ाज़त जे लाइ, वसीलनि जे हिफ़ाज़त जे लाइ, क़ौमी बका जे लाइ, पंहिंजे ईंदड़ नसलुनि ऐं पीढ़ियुनि जे बका सलामती आज़ादीअ जे लाइ पंजाब जे साज़िशुनि जे ख़िलाफ़ जदोजहद करे रहिया आहिनि। पर साॻी जॻह ते खोड़ अहिड़ियूं पार्टियूं आहिनि जिन जो सियासी रवैयो पंजाब ॾांहुं चापलूसीअ वारो आहे, ख़ुशामंद वारो आहे, दलालीअ वारो आहे, ऐं इहा दलाली जेका आहे इहा अॻिते हली करे सिंध जे लाइ हानिकार साबित थींदी। ऐं वधीक नथो चवां, छाकाणि त कल्ह जेका मुस्लिम लीग कई पे अंग्रेज़नि पंहिंजे साम्राज्य जे लाइ दलाली वारो किरदारु, अॼु सिंध में के पार्टियूं पंजाब ऐं पंजाब जे इदारनि ऐं पंजाब जी फ़ौज, पंजाब जे रेंजर्स, पंजाब जे ISI जे लाइ ख़ुशामंद ऐं दलालीअ वारो जेकॾहिं किरदारु अदा कंदियूं त उहा पंहिंजे क़ौम सां, पंहिंजे वतन सां गद्दारी ऐं देश द्रोही वारो किरदारु आहे। तबक़नि जे हवाले सां ॿुधो आहे त वॾेर का भोतार को तबिको, मथियों तबिको दलाली कंदो आहे, पर मिडल क्लास जूं पार्टियूं, मिडल क्लास जे क़ौम परस्त हल्के जूं पार्टियूं, जेके जिन जो नुक़्ते नज़र, जिन जो नज़रियो, जिन जो उथण वेहण ऐं सियासी चाल चलत जेका आहे पंजाब ॾांहुं जी हुज़ूरीअ वारी आहे, उहा सिंध जे लाइ ख़तरनाक आहे। ऐं सम्झां थो असां तनक़ीद कंदा रहिया आहियूं, बार बार चवंदा रहिया आहियूं त सिंध जे अंदरि भोतार, मीर, पीर, वॾेरा ऐं उन्हनि जो 73 जो आइन, उन्हनि जे 73 जे आइन जी जेका कानूनी ग़ुलामी आहे, जेका सिंध जे ॻिचीअ में जेको गट जेको ग़ुलामीअ जो 73 जे आइन विधो आहे, पर साॻी जॻह ते उन मिडल क्लास जूं जेके नाम निहाद क़ौम परस्त पार्टियूं आहिनि, तिन जो रवैयो बि पंजाब ॾांहुं जी हुज़ूरीअ वारो आहे। यानी रिआयतूं, मराहतूं, पंहिंजे ख़ानदान, शख़्सियत, फ़र्दनि, गिरोह जे लाइ टके पैसे जूं जेके रिआयतूं वठी सिंध जे तारीख़ी शऊर, फ़िक्र ऐं जदोजहद ॾांहुं उन्हनि ॾांहुं मुंहुं मोड़ियो था। इहो तव्हांखे तव्हांजे वतन जी विरासत, तव्हांजे वतन जी कमज़ोरीअ, टोड़ण, ग़ुलामीअ जे गट खे वधीक मज़बूत कंदो। असां खोड़ टाइम खां वठी इहा ॻाल्हि सिंध जे ऐं बाशऊर माण्हुनि सां मुखातिबु आहियां। बाशऊर माण्हू जेके बि सिंध जा आहिनि, क़ौमी कारकुन, हारी, मज़दूर, वकील, डॉक्टर, इंजीनियर, जेके बि पढ़ियल लिखियल सिंध जा माण्हू आहिनि, जेके सिंध में अंदरि रहो था, सिंध खां ॿाहिरि था रहो, अमेरिका में वेठा आहिनि, UK में दोस्त वेठा आहिनि, कैनेडा में हुजनि, यूरोप में हुजनि, या मिडल ईस्ट ऐं अरब मुल्कनि में जेके बि सिंधी वेठा आहिनि, ऐं सभिनी सां मुखातिबु आहियां त घणे वक़्त खां वठी असां महसूसु कयूं पिया त सिंध जूं मुख़्तलिफ़ पार्टियूं जीअं सिंध मुतहिदा महाज़ खे अकेलो करणु, आइसोलेट करणु, तनहा करण जी हिकमत अमलीअ ते अमल करे रहियूं आहिनि। बाबा असां ॾोह कहिड़ो कयो? जस्मम सिंधु देश जे आज़ादीअ ते संजीदा जदोजहद करे पई, इहो ॾोह आहे। जस्मम सिंध जे क़ौम परस्त सियासत मां भताखोरी, चंदाखोरी, मनफ़ी रवैया ख़तम करे बा इख़लाक़, बा किरदार क़ौमी कैडर सिंध केरनो, छा इहा असांजी ग़लती आहे? जस्मम सिंधु देश जे आज़ादीअ जे लाइ पंहिंजा कूंदर पुट कुहाए पई, इहा असांजी ग़लती आहे? सिंधु देश जे आज़ादीअ ते संजीदगीअ सां बीहण
पंहिंजे नुक़्ते नज़र ते तारीख़ जे इन सॾ ऐं सदा खे लबेक करणु, छा इहा असांजी ग़लती आहे? कहिड़ी ग़लती आहे? जस्मम खे अकेलो तनहा कयो था, छा इहा तव्हांजी मर्ज़ी आहे या मालिकनि जी मंशा था पूरी कयो? खोड़ वक़्त खां असां इन रवैये खे महसूसु कयो। सिंध जे संजीदा माण्हुनि, क़ौमी कारकुननि, मां नाला नथो खणां, कंहिं कयो नाला नथो खणां, सभिनि जे साम्हूं ॻाल्हि आहे, पर अॼु कराची प्रेस क्लब जे हिकिड़े उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी आहे, असांजो सिंधी सहाफ़ी, उन कुझु डॉक्यूमेंट जेके मूंॾे मोकिलिया आहिनि, पुराणी मीटिंग आहे जेका हिननि सरकारी इदारनि जी, उन मीटिंग जा जेके मिनट्स आहिनि, ही जेका आहे हे मीटिंग जा मिनट्स आहिनि जेके जंहिंमें ISI जो डायरेक्टर जनरल वेठो आहे। हे ISI जो डायरेक्टर जनरल आहे। हे डॉक्यूमेंट असीं रिलीज़ कयूं था, मां रखां थो हे नेट ते। ISI जो डायरेक्टर जनरल आहे, उन में रेंजर्स जो जेको आहे डायरेक्टर जनरल रेंजर्स आहे, ऐं ISI जो जेको आहे कमांडर जेको आहे उहो जेको आहे हिन में वेठो आहे। हे ISI जो कमांडर आहे जेको जंहिंजा हे कमेंट्स आहिनि, मिनट्स आहिनि। हे टोटल इजलास में 29 जे लॻभॻि हिननि जा कमेंट्स आहिनि जेको हिननि इजलास कयो आहे। ऐं उन इजलास में यानी सिंध जे बाशऊर माण्हुनि खे मां चवां थो, उन इजलास में ISI जो डायरेक्टर चए थो, कमांडर जेको ISI जो उहो उन इजलास में वेठो आहे, ऐं रेंजर्स जो जेको जनरल आहे हेड आहे जेको उहो उन में वेठो आहे, ऐं मुख़्तलिफ़ ॿिया जेके माण्हू एजेंसियुनि जा वेठा आहिनि। उन में ISI जो जनरल चए थो त सिंध जे अंदरि जीअं सिंध मुतहदा महाज़ हिकिड़ी वाहिद सियासी पार्टी आहे जेका एंटी स्टेट सियासी किरदारु पैदा करे, ऐं CPEC जे लाइ सभ खां वॾो ख़तरो जेकॾहिं आहे त उहा जस्मम आहे। इहो ISI जो डायरेक्टर जनरल चए थो, जंहिं ते असां हू लिखे थो त असां जेका स्ट्रेटेजी जेका अप्लाई कई आहे, हिकिड़ो त उनखे सख़्ती सां कुचलजे, इदारनि खे चवे थो, उन में तजवीज़ूं था रखनि त जस्मम खे सख़्ती सां कुचले, उन्हनि जे माण्हुनि खे खणो ऐं मारियो। नंबर 2 त सिंध में जेके बि सियासी पार्टियूं ॿियूं आहिनि उन्हनि जूं साराह थो करे, तमामु घणो तावन पियूं कनि त सियासी पार्टियुनि जे ज़रिए जस्मम खे अकेलो तनहा ऐं आइसोलेट कजे। ISI जो जनरल थो चवे, यानी जेको वर्ताव, मां क़ौमी कारकुननि खे मुखातिब आहियां, सिंध जी का बि पार्टी ईअं न कंदी, सिंध जो को बि गैरतमंद क़ौमी कारकुन जस्मम खे अकेलो न कंदो। मां उन्हनि चंद अॻुवाणनि जे लाइ थो चवां जिन जो रवैयो नोट कयो। क़ौमी कारकुन ॾिसो सभिनी पार्टियुनि जा त कहिड़ी पार्टी जो अॻुवाण आहे जेको जस्मम सां इताद करण जे लाइ तयारु न आहे, जस्मम जे सां गॾिजी जदोजहद करण जे लाइ तयारु न आहे, जस्मम सां सियासी तरह वेहण लाइ तयारु कोन्हे को, जेका एजेंडा जस्मम खणे थी उन में शामिलु थियण जे लाइ तयारु कोन्हनि के। इहो समूरो रवैयो हुननि खे ISI जे उन डायरेक्टर जनरल तय करे ॾिनो आहे, ऐं सभु धुरियूं जेके आहिनि सभिनी धुरियुनि जा अॻुवाण उन जेको आहे सो साज़िश में या उन रथाबंदीअ में उन प्लानिंग ते अमल था कनि, जंहिंजो मतिलबु आहे त जस्मम खे आइसोलेट कजे। सिंध जा गैरतमंद सिंधी क़ौमी कारकुनो, तव्हां ॿुधी छॾियो त अॼु ही जॾहिं डॉक्यूमेंट मुंहिंजे हथ में आयो आहे, ऐं हिन में जेके 2 ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांखे आउं डॉक्यूमेंट जॾहिं छॾींदुसि पंहिंजे पेज ते, यानी जस्मम वाहिद पार्टी आहे जेका एंटी स्टेट आहे, माना आज़ादी पसंद वाहिद पार्टी जस्मम आहे जेको डायरेक्टर जनरल ISI जो जेको आहे उहो थो इक़रार करे। पोइ ॿिया छा पिया कनि? नंबर 2 त CPEC समेत जेके बि सिंध दुश्मन मनसूबा आहिनि, डायरेक्टर जनरल ISI जो चवे थो त उन में वॾी रुकावट जेका असां जस्मम आहे, ॿी का पार्टी कान्हे का। CPEC हुजे
जेको बि पंजाब जो सिंध दुश्मन मनसूबो हुजे उन ते अगरि का धुर संजीदगीअ सां स्टैंड वठे थी त चवनि था उहा जस्म मां ॿी का पार्टी कान्हे का, बल्कि ॿियूं सभु पार्टियूं उन्हनि जी साराह कई थी वञे त उन्हनि जो रवैयो तमामु लाजवाब आहे, छाकाणि त उहे सियासी तरह जस्मम खे आइसोलेट करे ॾियण में असां सां तावन पियूं कनि, असांजी मदद पियूं कनि। यानी अजीब सूरत हाल आहे ऐं तमामु ॾुखो ईंदड़ सूरत हाल आहे त सिंध जे अंदरि इहो रवैयो, जेको रवैयो पंजाब जे दलालीअ वारो रवैयो आहे, इन रवैये सां सिंध जी आज़ादी त परे जी ॻाल्हि आहे, पर सिंध खे असीं हक़ वठी बि न ॾेई सघंदासीं। ऐं मां क़ौमी कारकुननि खे सिधो मुखातिब आहियां। तारीख़ सां बीहो अचो। सिंध जे समूरनि क़ौमी कारकुननि ऐं बाशऊर माण्हुनि खे चवां थो त तारीख़ सां बीहो। सिंध सां अॼु सिंध सां बीहण जो वक़्तु आहे। अचो पंहिंजे मादरे वतन सिंध सां अचे बीहो ऐं पंहिंजे क़ौमी फर्ज़नि सां बीहो, पंहिंजे क़ौमी फर्ज़नि सां निभायो। छाकाणि त क़ौमी तहरीक भली छंडिजे छाणिजे, परवाह कान्हे का, टाइम लॻंदो, परवाह कान्हे का, अञा असांजा नौजवान थी सघे थो वधीक शहीद थियनि। ऐं 20 फेबरवरी ते सीपेक जे ख़िलाफ़ जेको जस्मम जो सॾु आहे उन में इहो यानी ॿ शयूं तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़ो त 20 तारीख़ ते जस्मम जॾहिं ऐलान कयो आहे उन खां पोइ हे सॼा इजलास हिननि कया आहिनि। हे पुराणी मीटिंग आहे, उन खां पोइ जेका मीटिंग थी हूंदी, ॿी थी हूंदी, टी थी हूंदी, सभिनी मीटिंगुनि में इहो ई रवैयो जेको हुननि जो हूंदो। पर हाणे जेका ॿुध सुधो आहे त वॾे पैमाने ते सिंध जे क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार कयो वञे। यानी असांखे सियासी एहतजाज जो, हड़ताल जो हक़ कोन्हे को। कंहिंखे हक़ कोन्हे को? जेका धुर सिंध जे अंदरि संजीदगी सां सियासत कंदी, वतन जे आज़ादीअ ते संजीदगीअ सां बीहबो कोन छॾींदा, वतन जे आज़ादीअ जे लाइ क़ुर्बानी ॾिबी कोन छॾींदा, वतन जे आज़ादीअ जे लाइ जदोजहद कबी कोन छॾींदा। यानी उन धुर खे आइसोलेट कयो वेंदो, दुश्मन जे तरफ़ां अकेलो कयो वेंदो, जीअं उन्हनि जे मथां ऑपरेशन कजे। पर मां पंहिंजे क़ौम खे अॼु गवाह बनायां थो ऐं सिंध जे हिकु नंढड़े बच्चे खे, पंहिंजे भेण माउ खे चवां थो त असांजी कमिटमेंट, असांजो नींहं जो नातो रिश्तो जेको पंहिंजे मादरे वतन सिंध सां जोड़ियो आहे, असां जेसीं ताईं हिकिड़ो बि जस्मम जो कारकुन ज़िंदा हूंदो, असांजे सिसीअ में जेसीं ताईं साह हूंदो, असां पंहिंजे जदोजहद ते, वतन जे आज़ादीअ जी जदोजहद हुजे, क़ौमी वसीलनि जे तहफ़ुज़ जी, बचाव जी जदोजहद हुजे, पंहिंजे ईंदड़ नस्लुनि ऐं पीढ़ियुनि जे लाइ आज़ाद ऐं ख़ुशहाल सिंध जो जेको ख़्वाब ऐं सपनो आहे, असां उन ते बीहंदासीं। असांखे केतिरी बि क़ुर्बानी ॾियणी पए, असीं क़ुर्बानी ॾींदासीं, पर पंहिंजे जदोजहद तां तिर जेतिरो बि पोइ ते न हटबो। इन करे आज़ादी या पंजाब जे तरफ़ां सिंध दुश्मन मनसूबा जेके बि हूंदा, सीपेक समेत जेके मनसूबा हूंदा, हाणे जस्मम दुश्मन जे अॻियां रुक जी दीवार बणिजी बीहंदी। इहो तय आहे, इहो असांजो फ़ैसिलो आहे। मरबो या आज़ादी माणबी, ॿियो को बि घस कोन्हे को। मंज़िल या मौत, जीअं पीर साईं पागारे चयो न, वतन या कफ़न जेको आहे, वतन या कफ़न असांजो मंशूर आहे, असांजो नारो आहे, असांजो स्लोगन आहे, असांजे जदोजहद जो रूह जेको आहे उहो आहे। इन हवाले सां मां समूरी सिंधी क़ौम खे चवां थो त हिकिड़ो टाइम अहिड़ो हो जो चयो वेंदो हो त बाबा का बि अहिड़ी धुर कान्हे का बि अहिड़ी लीडरशिप कान्हे को बि अहिड़ो अॻुवाण कोन्हे को बि अहिड़ी पार्टी कान्हे का जेका ईअं बीही रहे ऐं जेको बीहंदो क़ौम उन जो साथ ॾींदी। दुश्मन ड्रेजारियो, लालच ऐं ख़ौफ़ जा 2 हथियार इस्तेमालु कया विया। यानी सिंध जे क़ौमी तहरीक, हाणे मां वधीक कंहिं ते इल्ज़ाम नथो हणां,
ऐं जेके बि सिंध जा बाशऊर माण्हू थोरो बि जिन वटि अकुल फ़हम आहे उनखां पुछां थो त जस्मम जॾहिं बीहे थी त समूरियूं पार्टियूं उनजी मुखालफ़त थियूं कनि। छो? ख़ौफ़ ऐं लालच जो हथियार आहे जेको इस्तेमालु कयो आहे दुश्मन। इन ते गौर कयो। सभिनी खे चइजे लालची आहिनि, ईअं बि न हूंदो। सभई ख़ौफ़ज़दा आहिनि, ईअं बि न आहे। पर ख़ौफ़ ऐं लालच जो हथियार इस्तेमालु करे दुश्मन सिंध जे समूरियुनि पार्टियुनि जे अॻुवाणनि खे, कारकुननि खे न। छाकाणि त मुंहिंजो इहो वेसाव आहे, मूंखे 100% यकीन आहे त 20 तारीख़ जी हड़ताल में सिंध जा समूरा बाशऊर माण्हू ऐं समूरा क़ौमी कारकुन कहिड़ी बि पार्टी सां हुनजो तालुक़ु हुजे, मूंखे यकीन आहे वेसाव आहे त उहे हड़ताल खे कामयाबु कंदा। छाकाणि त इहा हड़ताल जस्मम जी हड़ताल कान्हे का। इहा हड़ताल सिंध जे वजूद जे बका जी हड़ताल आहे। पंहिंजे बचनि ईंदड़ नस्लुनि ऐं पीढ़ियुनि जो जेका बका ऐं सलामती आहे, इहा हड़ताल उन जे लाइ आहे। इन करे हर बाशऊर ऐं बाज़मीर सिंधी जेको आहे, मूंखे उमेदु आहे त उहो 20 तारीख़ ते असां सां गॾु बीहंदो। छाकाणि त क़ौमूं ख़ौफ़ज़दा कोन्हनि थींदियूं। दुश्मन ॿुधी छॾे, सिंध ख़ौफ़ज़दा कोन थींदी। सिंध गिदड़नि कान खाधी आहे। पर चंद फर्दनि खे, वॾेरनि खे, भोतारनि खे, मिडल क्लास जे मौक़े परस्त हल्के जे अॻुवाणनि खे तव्हां भाड़ियो करे सघो था, ख़रीद करे सघो था। पर सिंध जे क़ौमी कारकुन खे, धरतीअ जे पुटनि खे, हिलाली पुटनि खे तव्हां न ख़रीद था करे सघो, न उन्हनि खे डिॼारे था सघो। इन करे सिंध जी जेका 20 तारीख़ 20 फेबरवरी वारी जेका हड़ताल आहे, उहा हड़ताल तय कंदी त क़ौम आया के क़ौम जा बाशऊर माण्हू, सिंधी क़ौम उन पार्टीअ जो साथ ॾींदी जेका पार्टी बीही थी रहे। जेका पार्टी दुश्मन जे अॻियां बीही थी रहे, उन जो साथ सिंधी क़ौम खे ॾियणु घुरिजे, ॾियणो पवंदो। छाकाणि त ही वक़्तु आहे, जीअं गांधी चयो न त करो या मरो। असांजो क़ौमी वजूद हाणे लाॻापियल आहे, हाणे मशरूत कयो आहे तारीख़ असांजी क़ौमी जदोजहद सां। सवाइ जदोजहद जे, सवाइ क़ौमी मज़ाहिमत जे, क़ौमी ॿधीअ जे, क़ौमी वेसाह जे, क़ौमी नुक़्ते नज़र जे, असां सिंध वतन ऐं सिंधी क़ौम खे बचाए न सघंदासीं। इन करे हे चंद माण्हू जेके एजेंसियुनि जे चवण ते जस्मम खे अकेलो था कनि, मां सिंध में अंदरि वेठल ऐं सिंध खां ॿाहिरि जेके बि मोहतरम माण्हू आहिनि, जेके पढ़ियल लिखियल आहिनि, उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। ऐं आउं ही सभु हे डॉक्यूमेंट्स जेके कराची प्रेस क्लब जे हिकु उर्दू ॻाल्हाईंदड़ सहाफ़ी, उहो सिंधी आहे असांजो, उन मूं ॾे मोकिलिया आहिनि। ऐं ही डॉक्यूमेंट कैनेडा, अमेरिका, यूरोप, बर्तानिया समेत जेके बि अरब मुल्कनि में दोस्त वेठा आहिनि, उन्हनि में ही मां मोकिलियुसि, जंहिंमें इक़रार कयल आहे एजेंसियुनि जे तरफ़ां, ISI जे डायरेक्टर जे तरफ़ां, त सिंध जे अंदरि जस्मम खे आइसोलेट करण जे लाइ उते जेके बि ॿियूं पार्टियूं आहिनि सभु असां सां ताउन कनि पियूं। हाणे केरु थो जस्मम खे आइसोलेट करे, केरु थो जस्मम सां न बीहे, उहो कारकुन, सिंध जा बाशऊर कारकुन पाण फ़ैसिलो कनि कहिड़ी पार्टी आहे जेका जस्मम सां नथी बीहे। ऐं नथी बीहे मालिकनि जे करे। हा, सियासी इख़्तिलाफ़ हुजे, बाबा जस्मम जेका एजेंडा खणे थी, उहा एजेंडा सां असांखे इख़्तिलाफ़ आहे, बिल्कुलु। ऐं उन सां गॾु सीपेक ते का बि धुर पंहिंजो मौक़िफ़ छो थी डिक्लेयर करे। सियासी पार्टियूं सियासी मौक़िफ़ ॾियो। हा, तव्हां जेकर हुनजा हामी आहियो त दलील ॾियो, जेकर मुखालिफ़ आहियो त पोइ जस्मम जो साथ ॾियण खां छो था लारायो? मालिकनि जे दाबे जे करे। अॻुवान पंहिंजे कारकुननि खे मुतमइन कयो। ऐं मां चवां थो क़ौमी कारकुननि खे, जंहिं बि पार्टीअ जो क़ौमी कारकुन बाशऊर आहे, उहो पंहिंजे लीडर खां पुछे त बाबा सीपेक ते सिधो थी ॿी ॻाल्हि आहे, उनजो हामी आई या मुखालिफ़ आई।
जेकॾहिं सीपेक जो हामी आहीं त मुतमइन कर, जेकॾहिं मुखालिफ़ आहीं त पोइ उनजे ख़िलाफ़ जदोजहद छो नथो करीं। सिंध जूं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि समूरनि पार्टियुनि जे क़ौमी कारकुननि खे मां चवां थो त पंहिंजे पंहिंजे क़यादतुनि खे सिधो करे बीहारियो ऐं सभई मौक़िफ़ ॾियारियो पंहिंजो, भली हुनजी हिमायत कयो जेकॾहिं तव्हां हुनखे सही था सम्झो त। पर जेकॾहिं सही न आहे, सीपेक सिंध दुश्मन मनसूबो आहे, त पोइ उनजे ख़िलाफ़ जदोजहद छो नथी कई वञे। जॾहिं जस्मम का जदोजहद करे थी त हे ऊंट पटांग एजेंडाऊं खणी करे उन ते गॾु थी था पवनि राति पेट में। ऐं ख़ासि करे सीपेक ते जस्मम जॾहिं खां ऐलान कयो आहे, हा ॿिया मसइला बि हूंदा, खोड़ मामला हूंदा, पर ज़िंदगी ऐं मौत जो मामिलो हिन वक़्तु सीपेक आहे। इन करे त सीपेक जे मार्फत, सीपेक जे ज़रिए पंजाब सिंध जे ग़ुलामीअ में चीन जहिड़ी हेॾे अजगर जेका बला आहे, मुसीबत, उनखे सीपेक जे ज़रिए जेको आहे सो आणे थो। इन सां सिंध जो वजूद हमेशह जे लाइ ख़तमु थी वेंदो। एॾी वॾी सिंध दुश्मन एजेंडा हुजे, साज़िश हुजे, अॻे त रुॻो पंजाब साज़िशूं कंदो, हाणे पंजाब उन्हनि साज़िशुनि में चीन खे शामिल करे जॾहिं सिंध जे वजूद जे ख़िलाफ़ खेॾण लाइ मैदान ते आयो आहे, उन वक़्तु सिंध जे गैरतमंद हिलाली पुटनि खे छा करणु घुरिजे? गोथना थी कजे, जुज़वी नंढड़ा पुराणा मसइला खणी उन्हनि ते गोथना थी कजे। हा, आदमशुमारी जो मैटर आहे, जस्मम तव्हां सां गॾु आहे। सिंध जे आदमशुमारीअ जे मामले ते जिन जिन खे जेके जेके ख़दशा आहिनि, असीं उन्हनि सां गॾु आहियूं, असांजो कारकुन उन्हनि सां गॾु आहे। पर सीपेक जे मसइले ते जस्मम जदोजहद करे थी, उन ते हिकिड़ो लफ़्ज़ बि छो था ॻाल्हायो? जेकॾहिं न ॻाल्हाईंदो, ऐं अॼु क्लियर थो चवां, खुलियल थो चवां, त जेकॾहिं कंहिं बि पार्टीअ जो अॻुवाण सीपेक जे ख़िलाफ़ न ॻाल्हाईंदो, उन पार्टी जा कारकुन ऐं उन्हनि खे अपील थो कयां त महिरबानी करे उहे समूरियूं पार्टियूं छॾे ॾियो, उन्हनि जो साथ छॾे ॾियो। जेके मनसूबा सिंध जे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो हुजनि, असांजे वजूद जे मथां जेकॾहिं को लत थो ॾिए, उन वक़्तु असांखे किथे बीहणु घुरिजे, क़ौमी कारकुनो उहो फ़ैसिलो कयो। ऐं सिंध जे क़ौमी कारकुननि खे 20 तारीख़ नथो चाहियां त हड़ताल रुॻो जस्मम जा कारकुन कंदा, न, बाशऊर सिंधी, सिविल सोसाइटी, पौरियत जेके बि आहिनि, उहे 20 तारीख़ वारी हड़ताल में असांजो साथ ॾियनि ऐं उन सां गॾोगॾु समूरियुनि क़ौम परस्त पार्टियुनि जे कारकुननि खे, उन्हनि जे ॾाहनि खे, उन्हनि जे इंटेलेक्चुअल्स खे मां अपील कंदुसि त 20 तारीख़ जस्मम जी जेका हड़ताल आहे, उन में असांजो साथ ॾियो। तव्हां सभिनी जी महिरबानी। ऐं हे मुख़्तसर जेको आहे तव्हांजे अॻियां पंहिंजी ॻाल्हियूं रखियूं आहिनि। ऐं असांजो मौज़ू जेको आहे उहो 20 तारीख़ वारी हड़ताल आहे। ऐं 20 तारीख़ जी हड़ताल, उन में सिंध जे बाशऊर माण्हुनि खे उन हड़ताल खे कामयाबु करे दुनिया खे इहो मैसेज ॾियणो पवंदो, इहो नियापो दुनिया ॾे वञे त असां सिंधी कंहिं बि सिंध दुश्मन मनसूबे खे कामयाबु थियणु न ॾींदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। जीए सिंध, जी साईं GM सैयद।